सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे खबर है तुरु मीर मुझे निकाह ते कोन ईंदो, पर वरी भी तू मीर के बुधाए छॾ सुभाणे सुबह जो मुझो निकाह है, जेकॾहिं अचणो हूंदसि त पाणे हलियो ईंदो। तू पंहिंजे ज़ख्मनि खे विसारे नए सिर पंहिंजी ज़िंदगीअ जी शुरूआत कजांइ। मुंहिंजी दिलि त चवे थी त शादीअ खां पोइ मां इन्हनि मर्दनि खे ॿुधायां त औरत जो इंतकाम हूंदो छा आहे। मर्दनि खे कुझु बि कोन थींदो, तू वरी बि पंहिंजो घर फिटाईंदीअ। मुंहिंजो घर आबाद कॾहिं थियो आहे जो फिटंदो? मुंहिंजी ज़िंदगी त मुंहिंजो सॻो भाई बर्बाद करे वियो आहे। मूंखे पंहिंजो पलांद घुर्जे। फिलहाल इन मूसा ऐं दरा खान खे छॾ, इन वक्त सां हिसाब किताब करणो आहे। सुडल सिर्फ 2 ॾींहं सभर बच पुलिस जांच में आहे त वो असल कातिल जी ख़बर पवे, पोइ पाण पंहिंजा हिसाब सिधा कंदासीं। दरना बेगम, मां चाहियां थो त मूसा मुंहिंजी ताक़त बणिजे, उनखे मां कॾहिं कमज़ोर न कंदुसि। हा, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजूं चङायूं विसारे वेठो त पोइ ॻोठ में सुखी ज़िंदगी कोन गुज़ारे सघो। हिन जो नमूनो मूं सां अॻु में ॾिसी चुको आहे। खुदा कंदो साईं त तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदो। इहा ई दुआ कंदी कर सरीना बेगम। मां चाहियां थो त हिन पूरे तरह मां अकेलो सभ खां वधीक ताक़तवर हुजां। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा।